नाज़रीन हींअर असां मौजूदु आहियूं फैज़गंज जे तारीख़ी माग छिपन वारे वेरे ते जिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा पत्थर आहिनि तोड़ा बीठा आहिनि उन्हनि जो हिते मौजूदु जेके सियाह आहिनि या हिते घुमंदड़ जेके बि माण्हू ईंदा आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त हीअ जेके पत्थर आहिनि इहे आसमान तरफ़ां किरियल छिपूं आहिनि ऐं क़दीम ज़माने खां हिते आहिनि ऐं हिननि जा हीअ चवनि था त असांजे वॾनि खां बि असां ॿुधो आहे हिते छिपन वारो वेरो आहे ऐं हीअ जेको आहे त कंहिंजो इहो बि चवणु आहे त हिते समुंड जो हिकिड़ो वाकिरो रहियो आहे ऐं कंहिंजो इहो बि चवणु आहे त हिते क़बिल मसीह खां वठी हीअ जेके पत्थर हिते किरंदा रहिया आहिनि ऐं हिते छिपूं हिते को कहर नज़र थियल आहे अचो त हिते मौजूदु हिते माण्हुनि खां पुछूं हीअ जंहिंजो वरी छा चवणु पानी थी वञे भिट दड़े असां गैराबाद में खपे था सर असांखे को पाणी जी सहूलियत खपे को रोड रस्ता खपे असांखे उन कोई मथे पाणी जी सहूलियत सर माल मथे असां वेंदे मथे वेंदा ठाणे ये कहिड़ा वेरा आहे बाबा ये छिपे वाला वेरा आहे साईं खारोरा का सॼा खारोरा छिपा वाला मूंसां कहिड़े वेरे वेंदे पोइ छिप वारे वेरे हीअ जेको छिपनि जो वेरो आहे ताक़ी फैज़गंज जो तारीख़ी माग खणी चइजे जेके छिपूं आहिनि हिकिड़े पहाड़ नमूने जबल नमूने नज़र अचनि थियूं कंहिंजो चवणु आहे त इहे आसमान तां किरियूं आहिनि के वरी चवंदा हितां पाणी जो छोर थींदो उहो आहे के वरी चवंदा इहो हिकिड़े मरजान पथर आहे जेको हींअर ख़तमु थी चुको आहे ऐं हितां इलाइक़े वासी इहो बि ॿुधाइनि था त हीउ पथर जेको आहे माना उन में वाध अचे थी जॾहिं हुनजे मथां पाणी पवे थो ख़ासि तौर ते बारिशनि में पथर वधंदो रहे थो पर अञा का ख़ासि ॼाण मिली न सघी आहे हाणे आर्कियालॉजी वारनि खे घुरिजे त हिन ते तहक़ीक़ कनि ऐं असुलु हक़ीक़त उहे ई ॿुधाए सघनि था असांखे ख़बर पई असां हिते घुमणु आया आहियूं पर हिते का अहिड़ी सहूलियत कोन्हे न रस्ते जी सहूलियत आहे न का पीअण जे पाणी जी न का अहिड़ी ख़ासि सहूलियत कोन्हे जी नाज़रीन हिते मौजूदु माण्हुनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधो हिननि जो इहो चवणु आहे त हीअ जेके आहिनि जेको आसारे क़दीमा वारनि खे घुरिजे त हिन बाबति तहक़ीक़ कनि ऐं हीअ जेको आहे सो वधंदड़ पथर आहे हिकिड़ो मरजान जो पथर जो हिकिड़ो सड़ियल क़िस्म आहे जेको काफ़ी सालनि खां वठी हिते आहे काफ़ी सदियुनि खां वठी हिते आहे हिननि जो इहो चवणु आहे त हिते का बि सहूलियत न आहे अचण वञण जे लाइ ऐं हिते जेको आहे सो हीअ जेके पथर आहिनि हीअ जेको हिकिड़ो आसारे क़दीमा आहे असांजे फैज़गंज वारनि जे लाइ जेको आहे सो हिकिड़ी तारीख़ी शइ आहे असां हुकूमत खां अपील था कयूं त हिते जल्द खां जल्द हिकिड़े तहक़ीक़ाती इदारे खे मोकिलियो वञे जेको हिते तहक़ीक़ करे ऐं हिन बाबति ॼाण कठी करे आवाम खे हिन बाबति आगाह करे अली बख्श चांग सोच टीवी फैज़गंज